अस्सलाम वालेकुम या अली मदद जी ताऊं आहियां मुंहिंजो पंहिंजो अली मर्दान सोलंकी ऐं जेका स्टोरी लिखी हुई केनालनि जे मुतलिक़ हिंदू असांजो जियापो जे नाले सां उन ते काफ़ी ॾींहंनि खां कमु हलंदड़ हुयो जंहिंजे सेट ते हिन वक़्तु मौजूदु आहियूं मूंसां मुंहिंजा दोस्त साथी अदाकार आर्टिस्ट तमामु बहितरीनु आर्टिस्ट गॾु आहिनि जंहिंजो अव्हांखे तारुफ़ कराईंदुसि पर सभ खां पहिरियों अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त काफ़ी सेट जेको आहे सो सीन असीं करे चुका आहियूं जंहिंमें जेको आहे सो असांजो लास्ट फाइनल सीन अॼु रिकॉर्डिंग जे जेको आहे सो सेट ते मौजूदु आहियूं। बेहतरीन DOP डायरेक्टर अल्ताफ सोलंकी साहब सां गॾु मौजूदु आहे। उन खां अलावा असांजो तमामु बहितरीन डायरेक्टर भाउ ज़ीशान बेपर सां गॾु मौजूदु आहे। उन खां अलावा सुहेल असांजो प्यारो जंहिंजो करेक्टर आहे जंहिंमें हुनजो नालो आहे कुमार। उन खां पोइ असां सां तमामु बहितरीन मोस्ट सीनियर आर्टिस्ट भाउ रहीम केयर असां सां गॾु आहे जेको तमामु बहितरीन जेको आहे सो किरदार में असां सां गॾु बीहंदो ऐं उन सां ॿ लफ़्ज़ अव्हांखे ज़रूरु ॻाल्हाईंदासीं छो त रहीम असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असीं अॼु अदा सां कमु पिया कयूं। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद या अली मदद समूरी संगत के तमामु सुठो टीम वर्क आहे दोस्तनि जो ऐं मौजूदा सिंध जो इशू भी आहे केनालनि जे हवाले सां साम्राजी कुवतूं सिंध जे मथां ऐं सिंध जे पाणी जे मथां जेको ढाड़ो पियो लॻे उन हवाले सां हीअ शॉर्ट मूवी आहे। जसो जे भाईजान खे जो इहो ताज़ो इशू सिंध जे हवाले सां खणी ऐं हिकिड़ी शॉर्ट मूवी ठाहे रहिया आहिनि। इंशाल्लाह असांजी दुआऊं असांजूं मोहबतूं पंहिंजे हिन पीरी प्यारे सां गॾु आहिनि। हीअ शॉर्ट मूवी इंशाल्लाह कामयाबु वेंदी ऐं तव्हां बि ज़रूरु ॾिसजो इहो सिंध जो मैसेज ऐं हीअ मूवी तव्हां शेयर बि कजो लाइक बि कजो। पंहिंजी कोशिशि आहे त पाण सिंध जे हिन इशूअ खे दुनिया जी हर कुंड ताईं पहुचायूं, पूरी सिंध धरतीअ जी कुंड ताईं पहुचायूं, पूरे पाकिस्तान जी कुंड ताईं पहुचायूं ऐं उन खां अलावा जेको मूंसां तमामु बहितरीनु जंहिंजो साथ रहियो आहे डायरेक्शन में तमामु सुठो किरदारु रहियो आहे उन सां बि तव्हांखे ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। ज़ीशान बेपर उनजो छा चवणु आहे हिन मुतलिक़? वॾी महिरबानी अली मर्दान भाउ, तव्हांखे ख़बर आहे त हीउ केनाल जो वॾो इशू हले पियो, सिर्फ़ु हिकिड़े माण्हू या फर्द जो इशू न आहे, पूरी सिंध जो वॾो इशू आहे। हीअ जेका स्टोरी असां ठाही आहे मैसेज ॾियणु चाहियूं था माण्हुनि खे जेके माण्हू सुता पिया आहिनि, जेके माण्हू सिर्फ़ु पंहिंजे थोरे थोरे मसइलनि ते उथी था पवनि पर एॾे वॾे इशूअ ते सुता पिया आहिनि त उन्हनि खे हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियूं था त जेकॾहिं हाणे बि न उथियो त पोइ सॼी ज़िंदगी तव्हांजो जेको औलाद आहे अॻियां हली जेका नस्ल हूंदी उहा तव्हांखे पिटींदी रहंदी ऐं उहा तव्हांखे चवंदी त तव्हां असां लाइ छा कयो आहे। महिरबानी असांजे ज़ीशान जी तमामु ज़बरदस्त सुठा लफ़्ज़ ज़ीशान चया त वाक़ई बि हीअ कंहिं हिकु फ़र्द जी जंग कोन्हे का, हीअ पूरी समूरी सिंध जी जंग आहे ऐं सॼी सिंध जे फ़र्दनि जी जंग आहे ऐं हमेशह सिंध जा जोधा जवान पंहिंजे हक़ ख़ातिर विढ़िया आहिनि ऐं बिल्कुलु अॼु बि साॻी सिट ते हर माण्हू पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां कमु करे पियो, सिंध लाइ विढ़े पियो। जेको लेखक आहे सो पंहिंजे कलम सां विढ़े पियो, जेको आर्टिस्ट आहे सो पंहिंजी अदाकारी जे थ्रू विढ़े पियो, जेके फ़नकार आहिनि से पंहिंजी गायकी थ्रू विढ़नि पिया, यानी कि हर माण्हू पंहिंजे हिकु तरीक़े सां पंहिंजी धरतीअ ख़ातिर विढ़े पियो। RJ राशिद शाह जो बि तमामु वॾो हथु आहे असांजी हिन स्टोरी खे अव्हां ताईं पहुचाइण जो। उन खां पोइ काफ़ी बहितरीनु दोस्त मुंहिंजा जंहिंजो तावन रहियो आहे, जंहिंमें दुबई खां असांजो प्यारो दोस्त वफ़ा मक़बूल जतियाल बि असां सां हिन स्टोरीअ में ज़बरदस्त हुनजो तावन रहियो आहे हिन स्टोरी खे अव्हां ताईं पब्लिक ताईं पहुचाइण में। उन खां अलावा ज़बरदस्त दोस्त मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त साथी एडिटर DOP डायरेक्टर मुस्तफ़ा सारियो जंहिंजो तमामु वॾो किरदारु रहियो आहे हेल ताईं हिन शूटिंग खे पहुचाइण में। उन खां बि पुछंदासीं त हुननि जो हीअ जाखोड़ कई या हीअ महिनत कई त हुननि इन स्टोरी में छा ॾिठो। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त सभिनी सिंध वारनि खे हिकु मैसेज आहे, पैगाम आहे त हीअ जेका असां शॉर्ट स्टोरी जो फिल्म ठाहे रहिया आहियूं हिन में काफ़ी सारा दोस्त आहिनि जंहिंजी महिनतूं आहिनि, कावशूं आहिनि, कोशिशूं आहिनि ऐं हीअ हिकु तमामु बहितरीनु मैसेज आहे असां सिंध वासियुनि जे लाइ। हीअ जेके 6 केनाल ठाहिया पिया वञनि ऐं असांजी सिंध सां सरासरी ज़ुल्म कयो पियो वञे उन ते हिकिड़ो तमामु बहितरीनु मैसेज आहे। ऐं हुनजी वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन दोस्त जेको हिनखे राइट कयो आहे, जेको लिखियो आहे ऐं जेको महिनत पियो करे, तमामु ज़बरदस्त महिनत पियो करे ऐं उन सां गॾोगॾु जेको असांजो डायरेक्टर आहे मोस्ट सीनियर डायरेक्टर भाउ ज़ीशान बेपर साहिबु, तमामु उन जूं घणी महिनतूं आहिनि, उन जूं घणी कावशूं आहिनि। सो मिली करे असां हिकिड़ो जेको आहे सो गुलदस्तो ठाहियो आहे। इंशाअल्लाह हे सिंध वासियुनि खे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं हिन खे ज़रूरु तव्हां शेयर कजो, लाइक कजो ऐं हिन में तमामु तव्हां घणो वॾे में वॾो मैसेज आहे। हिकिड़ो नंढो गुलदस्तो असीं तयारु कयूं पिया सभी दोस्त गॾिजी करे अवां सिंध वासियुनि जे लाइ। यकीनन हिन में मज़ाहमत आहे, हिन में हिकु इनकलाबी मैसेज आहे ऐं
असीं पंहिंजे तरफ़ां जेको असां खां जेको असांजो हाल आहे पहिरियां जी नाल कयूं पिया ऐं उन खां पोइ असांजो बहितरीनु दोस्त आर्टिस्ट आहे असां सां सुहेल जेको प्रकाश जे कैरेक्टर में असां सां गॾु बीठो आहे। सुठो कैरेक्टर मूंखे बि मिलियो आहे जंहिंमें मां कैरेक्टर करे रहियो आहियां कुमार जो ऐं इंशाअल्लाह बहितरीन खां बहितरीन कमु कंदासीं असां ऐं तमामु सुठी स्क्रिप्ट लिखी आहे अली मर्दान साहब सभिनि पंहिंजे चाहत सां कमु कयो आहे। साईं राशिद शाह असां सां गॾु आहे त हुनजी बि इलाही जिदोजहद इलाही महिनत रही आहे असां सां ऐं असांजे हिन स्क्रीन में असांजे हिन स्टोरी में हुनजो किरदारु आहे बकरार जो। अचो साईं अवां बि कुझु वीचार वञो हिन स्टोरी जे मुतलिक़ ऐं अवां वाइंड अप करे छॾियो त तीअं पंहिंजे कम सां लॻी। बिल्कुलु अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही हिकु तमामु ज़बरदस्त स्टोरी अली मर्दान लिखी आहे ऐं हर हिकु पंहिंजे जेके बि हिते आर्टिस्ट आयल आहिनि पंहिंजो किरदारु उन्हनि अदा कयो आहे। जेका सुतल क़ौम आहे न उनखे जाॻराइण जे लाइ जेके हिन वक़्तु शायदि अञा ताईं बि सुतल आहिनि उन्हनि खे उजागर करण जे लाइ त पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़ो। ऐं ही अगरि सिंधु दरिया बंदि थियो न तव्हां कंहिं दोस्त चयो त अॻिते हली करे तव्हांजूं नस्लूं तव्हांखे पिटींदियूं, पर मां इहे चवंदुमि नस्लूं बचंदियूं ई न त पिटींदियूं छा, छो जो पाणी ख़तमु थियण खां पोइ तव्हांजूं नस्लूं तबाह थी वेंदियूं ऐं ख़तमु थी वेंदियूं त उन खां पोइ कुझु बि न थींदो। त मां ज़रूरु चवंदुमि हिन स्टोरीअ खे वधि खां वधि शेयर कयो ऐं दोस्तनि ॾे पहुचायो। वसलाम या अली।